ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। घोटकीअ वेझो माथेलो फाटक भरिसां सवे ॻोठनि ॾांहुं वेंदड़ रस्ते जी ढिंगड़ो वाह जे पुल धमाके सां किरी पई आहे। पुल किरण जे सबबि स्कूली शागिर्दनि समेत इलाइक़े वासी सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन ख़बर जा तफ़सील मालूम कंदासीं नज़ीर अहमद लांघा खां। जी नज़ीर, कहिड़ा तफ़सील आहिनि अव्हां वटि, आगाह कजो। जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही पुल घोटकी वेझो माथेलो फाटक भरिसां ढिंगड़ो वाह जी आहे, जेका गाॾियुनि जे वज़न जे करे धमाके सां टुटी पई आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही रस्तो घोटकी, जरवार, वलूमार, आदलपुर, माथेलो समेत केतिरनि ई ॻोठनि खे मिलाए थो, पर ही रोड ग़ुलाम अहमद मार शुगर मिल ताईं वञे थो, जिते कमंद जी सीज़न में रोज़ाना जे बुनियाद ते सवें ट्रैक्टर ट्रालियूं गुज़रंदियूं आहिनि। ऐं वॾे में वॾी तकलीफ़ जेका आहे उहा स्कूली शागिर्दनि ऐं बीमार मरीज़नि खे थिए थी, जेकी हिन टुटल पुल मथां गुज़री पंहिंजी मंज़िल तरफ़ वञनि था। मां तव्हांखे वधीक इहो बि यादि ॾियारींदो हलां त इन पुल जी ज़बून हालत ॾिसी ॻोठाणनि केतिरा ई भेरा इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया तोड़े सोशल मीडिया ते पंहिंजा एहतिजाज रिकॉर्ड कराए ख़बरूं हलवायूं, पर हिन महिल ताईं कंहिं बि घोटकी जे MPA या MNA ऐं आला ऑफिसर कंहिं बि नोटिस न वरितो। ॻोठाणनि पारां DC घोटकी ऐं घोटकी जे आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त इन ख़बर जो नोटिस वठी इन पुल जो जल्द खां जल्द मरमती कमु करायो वञे, त जीअं घोटकी जी आवाम जेका आहे वधीक तकलीफ़ुनि खां बची सघे। जी महिरबानी नज़ीर अहमद लांघा तफ़सीलुनि खां आगाह करण लाइ।